खीरथर जाबलू सिलसिले में जेके कुंभ आहिनि, जेके गाजी शाह खां गोरख हिल स्टेशन ताईं, उन्हनि जी तमामु घणाई मौजूदु आहे। हलेली गाजी शाह खां पोइ हलेली आहे, हलेली खां पोइ कुकड़ानी वटि पाणी आहे, कुंभ आहिनि जिते कुकड़ानी डैम बि ठहियलु आहे। वाई पांधी जे मथां बोधो कुंभ, गाजी कुंभ ऐं मियाकोट भरिसां पिपरासर जो माॻ आहे, उते कुंभ आहिनि या चश्मा आहिनि। उनखां पोइ पाही कुंभ आहे, सज़ो मज़ो कुंभ आहे, या इहो सिलसिलो जेको वेंदे गोरख जे रस्ते ताईं उतर तरफ़, उहे चश्मा या उहे चश्मनि जी ख़ूबसूरती मौजूदु आहे। उन मां ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो न सिर्फ़ु उन्हनि चश्मनि जे आसपास ख़ूबसूरती जो मंज़र मौजूदु आहिनि, जिन खे ॾिसी करे सयाह इज़्ज़त हासिलु करे सघनि था, पर उन्हनि कुंभनि जे किनारे ते क़दीम चिटसाली जे थियलु आहे। उन्हनि चिटसाली जे माॻनि में जेके शिकार जा मंज़र आहिनि, माण्हुनि जा, घोड़नि जा, जानवरनि जा मुख़्तलिफ़, उनखां अलावा संस्कृत, ब्रह्मी, पाली, खरोश्ती एसिताईं जो सिंधू लिखत जा बि निशान उकरियल आहिनि। त उहे जॾहिं गोरख जो रस्तो स्टेबल थिए थो, त उन मां जेकॾहिं उन्हनि चश्मनि ॾांहुं रस्ता कढिया वेंदा, त मां सम्झां थो त सयाह न सिर्फ़ु गोरख हिल स्टेशन जे ख़ूबसूरती ऐं सब्ज़ी ऐं थधाण खां जेको आहे सो जेको सैर सफ़र करे सघनि था, पर हिन ते मौजूदु जेके कुंभ आहिनि, उन्हनि कुंभनि मां बि हिज़ हासिलु करे सघनि था। त उन्हनि कुंभनि जे किनारनि ते क़दीम जेका पथरनि ते थियल चिटसाली आहे या उकर थियल आहे, उन्हनि उकरनि में जेके बि मंज़र आहिनि या अखर आहिनि या जेके लफ़्ज़ पुराणा क़दीम ॿोलियूं मौजूदु आहिनि, उन्हनि मां बि हिज़ हासिलु करे सघनि।